दोस्तों अनवर कमराणी हिकिड़ो वॾे पाए जो शाइर हो ऐं हुनखे दुनिया मञे पई। हर जॻह ते जिथे बि अनवर कमराणी वञे पियो त हुनखे इज़त मिले पई ऐं हुनजी शाइरी जेका आहे वॾनि वॾनि फ़नकार चोटी जे फ़नकारनि ॻाई, जंहिंमें उस्ताद जलाल चांडियो, मंज़ूर सखराणी, अलादास ज़रदारी, फौजिया सूमरो, मतिलबु को अहिड़ो फ़नकार न हो जंहिं अनवर कमराणी जी शाइरी न ॻाई हुजे। दोस्तों अहिड़ो शाइर हो। दोस्तों हिन इंटरव्यू जो ही ॿियो पार्ट आहे, अचो त ॿुधूं ऐं पंहिंजी दिलि विंदरायूं। ज़बरदस्त असां सां गॾु कॉलर आहिनि, हुन सां ॻाल्हायूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अनवर कमरानी जी बिल्कुल बिल्कुल असां सां गॾु वेठा आहिनि अनवर कमरानी साहब। अचो त हुन सां ॻाल्हायो, को सवाल पुछणु चाहियो, का फरमाइश शाइरी जी करणु चाहियो, तव्हां करे सघो था। हिन जो हिकिड़ो सॉन्ग हुयो अनवर कमरानी असांजे सिंध जो हिकु महान शाइर आहे माशाल्लाह। उस्ताद बुखारी के जॾहिं असां पढ़ूं था त उते असांखे अनवर कमरानी बि नज़र अचे थो। माशाल्लाह बिल्कुल माशाल्लाह ॾाढो हिकु ज़बरदस्त ऐं वरी अनवर कमराणीअ खे जंहिं अंदाज़ सां मंज़ूर सकीरानी ऐं समीना सवल ॻायो आहे, उमेरा चन्ना, त माशाल्लाह ज़बरदस्त। अनवर कमरानी जो हिकिड़ो शेर यादि ईंदो आहे, हिकिड़ो गीत यादि ईंदो आहे, मोल बच सां दर्द तेरे विच रो रो तमरे सां आपे सुन सी आपे सुन सी। ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग आहे। अस्सलाम वालेकुम अनवर कमरानी साहब। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। केर साहब किथां सही? साईं के बलोच नाचीज़ शहदादपुर मां। वाह से वाह, महिरबानी लखो साईं। अनवर कमरानी तव्हां बेस्ट शाइर, इंतहाई सुठा आहिनि। मुंहिंजो त पसंदीदा आहे, मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी केॾी महिल अनवर कमरानी सां कचहरी कयूं। सो ज़ारा जे शो में सभा सां टीवी ऑन कईसीं, अवांजो चहिरो नज़र आयो आहे। कोशिश कईसीं कॉल मिलाइण जी ऐं वॾी मुश्किल खां पोइ कॉल मिली ऐं अवां सां रूबरू हम कलाम थियासीं। मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे। वरी महिरबानी साईं, चलो वरी सुठी ॻाल्हि आहे न, कॉल मिली वई न। मिली अंगूरियुनि जे ज़ोर सां महिनत कईसीं, कॉल मिली वई। तव्हां कीअं आहियो ज़ारा? तव्हां ठीकु ठाक आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु ख़ुशि। तव्हांखे ख़बर आहे त असां जेके गेस्ट वेठा आहिनि उन्हनि सां गॾु वेही कचहरी करण में केॾो तजस्सुस नज़र थो अचे तव्हांखे, नथो अचे लॻे? तव्हांजो गेस्ट बि ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरत धरतीअ जो हिकु ख़ूबसूरत चहिरो आहे ऐं इंतहाई हिकु मोतबर नालो आहे अनवर कमरानी साहब जी। तारीफ़ कयूं। बिल्कुलु बिल्कुलु, ये लफ़्ज़ ई कोन्हनि जे अनवर कमरानी साहब जी तारीफ़ कजे। जी बिल्कुलु सही था चओ। जी जी अनवर कमरानी अॼु जे शहरनि जे बारे में तव्हां छा था चओ, जेके कापी था कनि और रुॻी लफ़्ज़ था चेंज कनि? लफ़्ज़ बि साॻा, हुननि जी माना साॻी हूंदी आहे, पर थोरो चेंज करे हुनखे पेश कंदा आहिनि। अहिड़े शाइरनि जे बारे में तव्हां छा था चओ? चलो चलो, हिन ते ॻाल्हायूं था, तव्हांखे जवाबु ॾियूं था। तव्हां पंहिंजी फरमाइश असांखे ॿुधाए छॾियो, ठीकु आहे? हा, मंज़ूर सकीरानी जे आवाज़ में सुठो सॉन्ग ॿुधाईंदा त दिलि जी तमन्नाऊं पूरियूं थी वेंदियूं। ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांजी दिलि जी तमन्ना पूरी था कयूं हींअर। ठीकु आहे, तव्हां पंहिंजे ढेर सारो ख्यालु रखिजो, असांखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। हा, इहो सवाल जेको आहे हिनखे असां पूरो कयूं ऐं पोइ हिनजी फरमाइश ते वेंदासीं। इहा सवाल सही था चवनि त जेके अॼुकल्ह नया नया शाइर आहिनि, कुझु गुम था कनि, उन जे बारे में तव्हां छा चवंदा? कुझु लिखण लाइ त मना माण्हू कंहिंखे नथो करे सघे, बट अगरि हुनखे तरतीब सां लिखिजे, हुनजी लफ़्ज़नि जी जेका आहे। बाबा जी ॾिसो न, ही हिकिड़ो फॉर्मेलिटी पूरी था कनि, यानी ॿाहिरि वज़न जेको आहे तुक बंदी करे शाइर उनखे पूरो था कनि। बाक़ी हिकिड़ी जेका तख़लीक़ हूंदी आहे, जेको तख़युल हूंदो आहे, जेको के हर कलाम में नवाण हुजणु खपे, उहो अॼुकल्ह कोन्हे को। ऐं वधि में वधि जेको आहे मूं इहो बि ॾिठो आहे त असां पंजाब जी शाइरीअ खे सिंधी में ट्रांसलेट था कयूं। ठीकु आहे, बिल्कुलु अहिड़ा काफ़ी कलाम आहिनि, अलाए केतिरा आहिनि। ऐं सुठनि असांजे सिंध जे सिंगरनि वेही
उन्हनि खे कॉपी कराए शाइरनि खां ॻाल्हायो आहे। छो असां वटि सिंधीअ में शाइरी कोन्हे, बिल्कुलु आहे। सिंधी शाइर इन जे लाइक़ु न आहिनि कि तव्हां उन्हनि जो नवाण खणी ऐं उन्हनि खे नयूं उन्हनि खे प्रमोट कयो, उनखे प्रमोट कयो, बजाए जो तव्हां वेही ॾिसो न हर चैनल ते, मां चैनल जी बि ॻाल्हि कंदुसि, भले भले, हा बिल्कुलु कैसेट कल्चर जी बि ॻाल्हि कंदुसि। सही सही। हज़रत अली जो कौल आहे त जेतिरी जंहिंजी इज़त हुजे ओतिरी उनजी इज़त कयो, अगरि उन खां घणी कंदो त चापलूसीअ में शुमार थींदो, जे उन खां घटि कंदो त मगरूर में शुमार थींदो। त अल्लाह जंहिंखे जेतिरी इज़त ॾिनी आहे, पीउ आहे पंहिंजी जॻह रखे थो, माउ पंहिंजी जॻह रखे थी, भेणनि ॿाहिरनि दोस्तनि, जिन जिन जी जेतिरी इज़त आहे उन्हनि जी ओतिरी इज़त करणु खपे, पाण वॾे जो अदब करणु खपे ऐं सुठे खे सुठो सम्झणु खपे, बुरे खे बुरो चवणु खपे, बुरनि कमनि खां रोकणु खपे ऐं सुठनि कमनि ॾे ध्यानु ॾियणु खपे, छो त आख़िरती कम ईंदी, ही दुनिया फ़ानी। बिल्कुलु।